नाम और नाम में केड़ो आनंद आ। नाम असां ॿुधंदा रहंदा आहियूं, राम कृष्ण, ये तो कॉमन आहे। पर इहो ई नाम जंहिंमहिल संत कोई ॾे थो पियो त कहिड़ो अहिड़ो छा चमत्कार थो थिए पियो, हाँ कि एॾा योगी जति सती बिल्कुलु यानी ध्यान में बिल्कुलु एॾो पहुची था वञनि। हाँ चओ राम त आनंद कहिड़ो आहे। चवनि था जैसे गूंगे की मिठियाई। मीराबाई खां पुछो वियो कि मीराबाई, मीरा सखी थी पुछे पई, मीरा तूं चरी आया? जंहिं महिल ॾिस बसि शाम शाम शाम, जंहिं महिल जंहिंखे बि ॾिसे थी भई कुझु बि ॿियो कुझु कलर तो नज़र ई नथो अचे। चओ राम, श्री कृष्ण गोविंद। त सॼो ॾींहुं भॻवान जे नाम में कहिड़ो आनंद थो मिले। त चएसि थी मां इहो ॿुधाइण थी सघां, हा केतिरो आनंद आहे। चए थी पई शाम मूरत कत कहूं बखानी, शाम मूरत कत कहूं बखानी, कि भगवान श्याम सुंदर जो ध्यान करण में, उनजो नाम जपण में कहिड़ो आनंद आहे, कहिड़ो आनंद आहे। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए? चवंदी हा ॿुधाए। चवंदी अरे एॾो आनंद आहे, एॾो आनंद आहे, एॾो आनंद आहे, मां ॿुधाए नथी सघां। अरे तो किए भला? चती गूंगे की मिठियाई। चौ जय श्री कृष्ण। शाम मूरत कत कहूं बखानी, जीबा अनयन और नयन बिनु बानी। चौ जय श्री कृष्ण। चई सखी मां श्याम भगवान श्याम सुंदर जो दर्शन कयो आ, ध्यान में अंदर कयो, मांजी अखियुनि ॾिठो, साक्षात भगवान खे ॾिठो, पर अखियूं ॿुधाइण नथियूं सघनि, छोके जो अखियुनि में ज़बान कोन्हे। ऐं ज़बान जेको चए थी न कि श्याम मुंहिंजा एॾा सुंदर आहिनि, एॾा सुंदर आहिनि, त उन ते विश्वास न कर। छोके जो मुंहिंजी ज़बान त ॾिठो ई कोन्हे, ज़बान में अखियूं कोन्हनि। जेबा अनयन ऐं नयन बिनु बानी। चओ जय श्री कृष्ण। त चवंदी पोइ आख़िर ॿिया इहे आनंद कीअं वठनि भॻवान जो, भॻवान जे नाम जो? त चवनि था जैसे गूंगे की मिठाई। जीअं गूंगो चवंदो आहे न, अरे हाँ वठी मिठाई ॾाढी, अरे चई न सघंदो आहे कि हा ॾाढी सुठी आहे, एक नंबर आहे, कुझु चई न सघंदो, पर छा चवंदो? चवंदो अरे हे वठि, हीअ पेटी वठि, हीअं इशारो कंदो कि हे पेटी वठि ऐं तूं बि इहो खा, तव्हां बि सभु इहा मिठाई खाओ, तॾहिं पतो पवंदो जैसे गूंगे की मिठाई, कि नाम में केतिरो आनंद आहे। चओ जय श्री कृष्ण। संत अगरि नाम ॾियनि त इहो कीअं न थींदो भगवत प्राप्ति। चवंदा आहिनि प्रभु परमात्मा, ख़बर त कोई अगरि वाहिड़ो हुजे न दिमाग़ खां पैदल, हाँ या ईअं चवां साफ़ कि चरियो हुजे, त चरियो बि कोई चवंदो आहे न त 100 बार में चवंदा आहिनि सॼे ॾींहं में हिकु बार उनजी जीवा ते सरस्वती अची वेंदी आहे, सच थी वेंदी आहे उनजी ॻाल्हि। चओ राम। त सोचो जेके संत पूरनि सतगुरु तव्हांजे कन में जेको नाम था विझनि, त उहो छा आहे? उहो त भगवत प्राप्ति करे ई रहंदो। चओ राम।